मोली में आबादगारनि पारां पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। रणशाख डिप्लो माइनर जे आबादगारनि मौलवी मोहम्मद रमज़ान लुंड, उस्मान हालो ऐं ॿियनि चयो त पाणी जी शदीद खोट बरक़रार हुजण सबबि ज़मीन सुकी ठोठ थी वई आहे। असांजे हिसे जो पाणी नथो मिले। मुसलसल रणशाख में पाणी जी खोट जे करे हिते माण्हुनि खे लाखों रुपया नुक़सान थियो आहे। जेके माण्हू फसल पोखियो सुकी तबाह थी वियो आहे। असांजो हथरादू पाणी जेको आहे जॾहिं 9 साल हथरादू बंदि करे वेठो आहे। असां हिकु भेरो ॿीहर सिंध हाईकोर्ट शखरबेरा, सिंध हाईकोर्ट हैदराबाद, ख़ुसूसन सेशन जज मिठी ऐं डिप्टी डायरेक्टर साईं अब्दुल रशीद महर साहब जेको हिन वक़्तु सिंध हाईकोर्ट जे हुकुम सां जेको मेंबर आहे उनजो इहो आहे फर्ज़ु आहे त तेल ते पाणी पहुचाए हाईकोर्ट खे रिपोर्ट ॾियणु। असां उनखां मुतालबो करे था तो रणशाख जी तेल व्यापार सां इंसाफ़ करे असांजे हिसे जो पाणी ॾिनो। पाणी ते असांजे रणशाख जो जॾहिं वारो शुरू थो थिए हिकिड़ो ॾींहुं 2 ॾींहं पाणी ॾेई तंहिंखां पोइ पाणी बंदि करे उहो ॿियो ॾींहं में छॾियो अथनि। जंहिंजे सिमनालो गवाह शायदि हलो हली सिमनाले ॾिसो, सिमनाले में सभु मिठड़ा जो पाणी पियो थिए। सिमनालो जेको ड्रेनेज जो जंहिंमें पाणी शाखनि में पाणी ॾियणो या सिमनाले में पाणी ॾियणो साईं तव्हां बि सम्झी सघो था। शाख सुकी पई आहे, ॿियो ॾींहुं फुल पियो हले इहो मिठड़ाऊ जे पाणी सां सरासर ज़ुल्म आहे जेको सियाल साहब करे थो। हर वारे में असांजी शाख खे बंदि करे छॾे, हिकिड़ो अधु ॾींहुं 2 ॾींहं पाणी ॾिए, तंहिंखां पोइ पाणी किरायो सिमनाले में खोले छॾे। त पाणी 1 या 2 ॾींहं असांखे ॾिनो वञे थो। नंढा आबादगारनि कलाकनि वारा जिन लख रुपया ते सीड़प कई आहे उनजो इंतिहाई वॾो लॉस थिए थो। असां डायरेक्टर साहिब ऐं आला अख़्तियारनि खां पुरबर मुतालबो था करियूं ऐं असां इहो महसूसु कयो त जेको पाणी जो जेको विर्छ आहे उनजो जेको अथॉरिटी उहो इंजीनियर सियाल साहिबु आहे उहो हर वारे में असां ज़्यादती थो करे। अॼु जो हितां जो सिलसिलो असां एजू ऑफिस जे अॻियां धरणो हणंदासीं जेसिताईं असांखे रोटेशन मुताबिक़ ऐं असांजो लिखत में कोई शेड्यूल वग़ैरह नथो ॾिनो वञे, पाणी न पहुचायो वेंदो, असांजो अॻियां सिलसिलो जारी रहंदो। हुननि चयो त चौपायो माल ऐं ज़ेवर विकिणी लखें रुपया ख़र्च करे फसल पोखियो जेको तबाह थी रहियो आहे। अॻवाननि चेतावनो त खेनि पाणी न ॾिनो वियो त एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk